तुझी मोहब्बत में तो दिल बर तुझे हुक्म ते हर पल हूँ दो होसमा हाज़र खड़ी कसम चवंदो होए मारा दस तुही जो हर दम चवे कबीर दास केसरानी कुर्ब तुझे में कैद थिस सजन। इन कलाम जो शायर कबीरदास केसरानी गोठ सोभोज रानी जो वेठला कबीरदास केसरानी जो फोन नंबर इहा कंहिं बि शायर खे राब्तो करणो हुजे नंबर ते कनि 0343 52 49 361 फरमाश कोट खीसर खां रूपचंद मासिंगाणी हाजी हुसैन जी ढाणी लग नगर पार्कर खां सभागो नोड़ी रज़ाक नोड़ी सोभो जी ढाणी खां संजय परमार कमलेश कुमार जेके कबीरदास केसरानी जा भाइटा आहिनि कोट तोगाची जी ढाणी खां मंजूर अली नोड़ी एमारी खां मोहम्मद चनो जेको शायर कबीरदास जो दोस्त है सोभो जी ढाणी खां सुनील कुमार सोबाणी इन कैसर जो 99 छोड़े जो सदमो ऐं सिलेक्शन मास्टर शाहजादो शायर आसनदास बागलानी मुझे सामो वेठो आहे ऐं कबीरदास केसरानी तावन कयो आहे मो हर पल तो सापिरी ना तो नी जो निभायो पे मु हर पल तो सापिरी ना तो नी जो निभायो पे रखी मतलब मुंह में पिरी रखी मतलब मुंह में पिरी पैदो टाइम टारियो पे मु हर पल तो सापिरी ना तो नी जो निभायो पे मु हर पल तो सापिरी ना तो नी जो निभायो पे। पल तो सापिरी ना तो नी जो निभायो पे।
पल तो सफरी ना तो नींदो निभायो पे रखी मतलब मुंह में फिरी रखी मतलब मुंह में फिरी बजो टाइम ठारियो पे मुंह हर पल तो सफरी ना तो नींदो निभायो पे मुंह हर पल तो सफरी ना तो नींद